मुझे इमाम सज्जाद मौला ज़ैनुल आबिदीन अलैहिस्सलाम के पेश कयो से ऐं महबूब जे नूरी हथारों दाता दस्तगीर के पेश कयो से ऐं नबी साईं जे नूरी हथारों ॾाढो आदम ॾाढी हवा के यूनुस अलैहिस्सलाम के 1,24,000 अंबिया के पेश कयो से ऐं महबूब जे नूरी हथारों साईं वडेरो इमदाद अली मितलो साईं जे अम्मा मिठी के ख़ुसूसतन हिन जो सवाब ताम ऐं कलाम जो सलवातुन जो ख़त्म पाकन जो सवाब पेश कयो से ऐं सॼे कब्रस्तान में जेके भी महबूब जा उम्मती मदफन इन्हनि सभिनी खे ऐं ख़ुसूसतन सरदार तारकी तुरेल साईं खे ऐं वज़ीर साईं खे जो सवाब पेश कयो से ओ मौला ए करीम ऐं जेके बिन दुआ में हथ खयूं वेठा आहियूं असां सभिनी जा जेके भी वॾड़ा जेके भी माइट क़रीब हेफ़ानी जहान छॾे विया आहिनि उन्हनि जे रूहनि खे पेश कयो से मुंहिंजी अॼु सौट जी जल जेका गुज़ारे वई उनखे बिन जो सवाब पेश कयो से ओ मौला साईं साईं वडेरो साईं इमदाद अली साईं जे अम्मा जी जल के जन्नतुल फिरदौस में अम्मा खातून जन्नत जो पाड़ो कचहरी गुलामी नसीब फरमा साईं जो अॼो को ख़ैर पंहिंजी बारगाह में उहद जबल जेॾो लिखण क़बूल फरमा साईं मोहम्मद अज़ीम मितलो साईं पढ़ाई में कामयाब थे वॾो भाला ऑफिसर थे या दुआ क़बूल फरमा साईं जे वडेरो साईं जे सभिनी भाइरनि के बाबा साईं के अमड़नि न्याणनि के सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा साईं वारनि जे मौल रिज़्क़ इज़त में पोकुल खजन बरकत में बरकतूं अता फरमा हिननि जा क़यामत ताईं सॼण साम्हूं कजा ऐं हिननि जे दुश्मननि खे निस्तो नाबूद फरमा रब जंहिं भी अॼु मूंखे जंहिं इमदाद साईं खे दुआ जे लाइ चयो या जंहिं लाइ भी सोचनि था उन्हनि सभिनी जो बेड़ो तार ओ मौला जेके भी दुआ में वेठा सभिनी जा बच्चा घर चादरे ज़ैनब जे सदके क़यामत ताईं आबाद फरमा अल्लाह यार फुल पोटो साईं जे बचड़नि खे आबाद फरमा सॼे पाकिस्तान में सऊदी में ईरान में इराक में शाम में फ़लस्तीन में मिस्र में घर घर में लख सलवातूं थियनि या दुआ क़बूल फरमा ओ मौला असां जा सॼी काइनात जे मोमिननि जा रोज़ा कबूल फरमा रमज़ान में हिक रोज़ो भी कज़ा न थे असां के सभई रोज़ा रखण नसीब फरमा इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह नारे हैदरी